छो त मूं काफ़ी मरतबा सिंध असेंबली में बि छो त असांजो जेको स्कूल जेको तालीम असांजी के ज़माने में इल्म जो दर्सगाह हूंदो हो ठठो ज़िलो साईं ऐं हिते काफ़ी सारा मदरसा हूंदा हुआ ऐं अॼु जेको असांजी तालीम जी तबाह थी आहे न साईं ही 10 सालनि जी दौर में हक़ीक़त ॿुधायां पियो हुनजी गवाह उहो वेठो आहे मोहम्मद अली खटक साहिबु उनखे जेको अञा 3 सालनि खां वठी उहो कारी पटी बाम वधियो वेठो आहे छो हुन माण्हू खे हिकिड़ी जेको हुनखे अहसासु थियो त स्कूल बंदि थियनि पोइ हुनखां पोइ आऊं बार बार असेंबली में क्वेश्चन विझंदो त असांजे ठठे ज़िले जूं स्कूल खोलाए ॾिनियूं वञनि हींअर बि उनखां पोइ मिनिस्टर साहिबु जेको आहे पंहिंजो महेंद्रो साहिबु उन टाइम ते उन पाण इतराफ़ कयो त 336 स्कूल बंदि पिया आहिनि ठठे ज़िले जा साईं तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे केतिरा स्कूल बंदि पिया आहिनि भला हिते जाली मास्तर घणा आहिनि जेके हिननि भर्ती कया जाली मास्तर घणा भर्ती थिया तव्हांजे ज़िले में हिननि जेके कया पिया जिन जो मामलो अॼु भले थो जेके कुझु काफ़ी मास्तर अञा बि लछियूं था खाइनि हुते कराची में जाली को एनटीएस ते आया न उन खां पहिरीं जेके तव्हां कढिया जाली करे उन्हनि खे वरी आर्डर बि तव्हांजी हुकूमत में मिलिया असांजे ज़िले में एनटीएस टेस्ट पास जेके न उन खां पहिरियां जेके पीर मदन जे दौर में तॾहिं कुझु थिया हिते मास्तर असांजी नॉलेज में न आहे असांजे दौर में असां जेको जॾहिं मुंहिंजो चाचा नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी उन हिकिड़ो NCH जो हिकिड़ो इदारो ठहियो ऐं ज़िले गवर्नमेंट 4 करोड़ रुपया उन मास्तरनि खे ॾींदी हुई ऐं ॻोठ सतह जा स्कूल हूंदा हुआ ऐं ॻोठ सतह जा उते ई मास्तर हूंदा हुआ उते ई स्कूल खुलंदा हुआ ऐं तालीम जो नज़ाम बहितर हूंदो हो साईं हींअर 10 सालनि खां वठी यकीन करियो हक़ीक़त सां ॿुधायां माण्हू खे आवाम पाणी ॿुधाईंदी त हालत अहिड़ी लॻी पई आहे त ठठो ज़िलो सभिनी खां माना आख़िर में आहे माना एंड ते आहे तालीम जे हवाले सां ऐं मूं काफ़ी मरतबा असेंबली में क्वेश्चन विधो पर उन ते अमल थी कोन थो सिर्फ़ु अचनि फोटो सजन कराए वञनि असांजो जेको असांजे मासूम जहिड़ा गुलनि जहिड़ा ॿार जेका आहिनि वीचारा उहे तालीम खां महरूम थी विया आहिनि अच्छा हाणे मतिलबु हिकिड़ो सुवाल तव्हां खां पुछां मतिलबु थोरो घुमाए खणी पुछां थो ॿिए तरीक़े सां पुछां थो ज़िले जे अंदरि बंदि पियल स्कूल घणा आहिनि छो त खुलियल त तव्हां खोड़ ॿुधाईंदो त तव्हां कया आहिनि मूंखे बंदि पियल घणा बिल्कुलु हूंदा साईं बंदि पियल हूंदा ज़रूरु हिन में को शक कोन्हे पर तव्हां इहे शइ पहिरीं ॾिसो त मुंहिंजो अर्ज़ु ॿुधी वञो ऐं ॿुधायां पियो न तव्हांखे हे स्कूल जेको आहे हे ठहिणु शुरू थिया आहिनि 1985 खां 85 खां ठहिणु शुरू थिया वरी 97 खां पोइ ऐं उहे स्कूल जेके आहिनि उहे वॾेरनि जी ओताकुन में तब्दील थिया जेके हुकूमत में आहिनि तक़रीबन वॾेरा हुकूमत में कोन्हनि तव्हां खां ॿाहिरि न आहिनि या तव्हांजे पासे आहिनि या हिननि जे पासे वॾेरो कहिड़ी कोन्हे तव्हां इहे ॻाल्हि करे सघो था ॿिन्ही पासे आहिनि स्कूल ओतिरा ठहिणु घुरिजनि तव्हां ॿिन्ही धुरनि जी हूंदी न तॾहिं तो स्कूल ते कब्ज़ो कयो वेठो स्कूल ओतिरा ठहिणु घुरिजनि जेतिरी अवाम खे ज़रूरत आहे स्कूल ज़्यादा ठहिणु जेको आहे हर ॻोठ में मतिलबु तव्हां ओतिरा त ठाहियो जेतिरा माण्हुनि खे ज़रूरत हुजे ठहियल आहिनि उहे त हलायो न नवां न ठाहियो तव्हां नवां स्कूल केतिरा पीपुल्स पार्टी ठाहिराया आहिनि तव्हां अपग्रेड केतिरा पुराणा केतिरा बंदि आहिनि उहे केतिरा खोल रहिया आहिनि असां त काफ़ी स्कूल खोल रहिया आहियूं इहो बायोमेट्रिक जो सिस्टम जेको थियो आहे इहो बि छाजे करे थियो आहे इन करे थियो आहे न त हाणे जेको उस्ताद उन स्कूल में ड्यूटी नथो करे हाणे पंहिंजे पेरेंट स्कूल जेको हुनजो आहे उन ते ड्यूटी कंदो वञी स्कूल खोलण जे लाइ कोशिशूं आहिनि न साईं आउं थोरो हुन ॻाल्हि कयां थो छो त मूं काफ़ी मरतबा सिंध असेंबली में बि छो त असांजो जेको स्कूल जेको तालीम असांजी के ज़माने में इल्म जो दर्सगाह हूंदो हो ठठो ज़िलो साईं ऐं हिते काफ़ी सारा मदरसा हूंदा हुआ ऐं अॼु जेको असांजी तालीम जी तबाह थी आहे न साईं ही 10 सालनि जी दौर में हक़ीक़त सां ॿुधायां पियो हुनजी गवाह उहो वेठो आहे मोहम्मद अली खटक साहिबु उनखे जेको अञा 3 सालनि खां वठी उहो कारी पटी बाम वधियो वेठो आहे छो हुन माण्हू खे हिकिड़ी जेको हुनखे अहसासु थियो त स्कूल बंदि थियनि पोइ हुनखां पोइ आऊं बार बार असेंबली में क्वेश्चन विझंदो त असांजे ठठे ज़िले जूं स्कूल खोलाए ॾिनियूं वञनि हींअर बि उनखां पोइ मिनिस्टर साहिबु जेको आहे पंहिंजो महेंद्रो साहिबु उन टाइम ते उन पाण इतराफ़ कयो त 336 स्कूल बंदि पिया आहिनि ठठे ज़िले जा जेको बहिराड़ियुनि जा स्कूल आहिनि ऐं कोस्टल हाईवे समुंड जे किनारे सां तालुक थो रखां मुंहिंजे यूनियन काउंसिल में 19 स्कूल बंदि आहिनि आख़िर सबब कहिड़ा आहिनि छो अवाम सां सिंध हुकूमत दुश्मनी पे करे छो त मूं काफ़ी मरतबा सिंध असेंबली में बि छो त असांजो जेको स्कूल जेको तालीम असांजी के ज़माने में इल्म जो दर्सगाह हूंदो हो ठठो ज़िलो साईं ऐं हिते काफ़ी सारा मदरसा हूंदा हुआ ऐं अॼु जेको असांजी तालीम जी तबाह थी आहे न साईं ही 10 सालनि जी दौर में हक़ीक़त सां ॿुधायां पियो हुनजी गवाह उहो वेठो आहे मोहम्मद अली खटक साहिबु उनखे जेको अञा 3 सालनि खां वठी उहो कारी पटी बाम वधियो वेठो आहे छो हुन माण्हू खे हिकिड़ी जेको हुनखे अहसासु थियो त स्कूल बंदि थियनि पोइ हुनखां पोइ आऊं बार बार असेंबली में क्वेश्चन विझंदो त असांजे ठठे ज़िले जूं स्कूल खोलाए ॾिनियूं वञनि हींअर बि उनखां पोइ मिनिस्टर साहिबु जेको आहे पंहिंजो महेंद्रो साहिबु त 336 स्कूल बंदि पिया आहिनि ठठे ज़िले जा
ठटो 400 मदरसा के दौर में उते रहियान गादी हंध बि लॻियो तव्हां ब्रीफिंग ॾेई चुका आहियो हिन वक़्तु जेको आहे पंहिंजो माना ठटे जी हालत जेकी आहे उहो पूरे सिंध में ठटो पूरे पाकिस्तान में थो चवां पर पोइ सिंध में बि ठटो माना 0 पॉइंट ते आहे ठटे जी एजुकेशन जेकी आहे उहो साहिली पट्टी त जेको उते त टीचर्स आहिनि ई कोन हीअ त अदी नाइद दुरानी नो डाउट तव्हांजी पीपल्स पार्टी खां तारीख़ थी रखे सिंध एजुकेशन फाउंडेशन जेको आहे पंहिंजो जेको इदारो ठहियो आहे हुननि पंहिंजा टीचर्स वग़ैरह ॾेई करे माना आख़िरी जेको ठटे जी जेकी हद आहे सामुंडी पट्टीनि ताईं हुन स्कूल्स खोल रहिया आहिनि बंदि पियल स्कूल में हींअर उन्हनि खे मिलिया आहिनि पर मुंहिंजो हिते इहा रिक्वेस्ट आहे त ठटे जी तइलीम उन ते ख़ुदा जे वास्ते ध्यानु ॾियो जेकियूं ॿई धुरियूं कोन थियूं ॾियनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन में पॉलिटिकल जेको इन्वॉल्वमेंट जे करे ॿई धुरियूं इन शयुनि ते तवजो कोन थियूं ॾियनि पर वरी वोट तव्हां हिन ॿिन्ही धुरियुनि खे ॾींदा उहो इन करे जो एजुकेशन जेको कोन्हे साईं जेकॾहिं एजुकेशन असां वटि कोन हूंदी त असांखे सुञाणप ई कोन हूंदी त असांजे लाइ भलाई लाइ कहिड़ी दुर बहितर आहे या लोनली गाय या पीपल्स पार्टी छो त मूं काफ़ी मरतबा सिंध असेंबली में बि छो त असांजो जेको स्कूल जेको तालीम असांजी के ज़माने में इल्म जो दर्सगाह हूंदो हो ठटो ज़िलो साईं ऐं हिते काफ़ी सारा मदरसा हूंदा हुआ ऐं अॼु जेको असांजी तालीम जी तबाह थी आहे न साईं ही 10 सालनि जी दौर में हक़ीक़त ॿुधायां पियो हुनजी गवाह उहो वेठो आहे मोहम्मद अली खटक साहिबु उनखे जेको अञा तलक 3 सालनि खां वठी उहो कारी पटी बाम वधियो वेठो आहे छो हुन माण्हू खे हिकिड़ी जेको हुनखे अहसासु थियो त स्कूल बंदि असेंबली में क्वेश्चन विझंदो त असांजे ठटे ज़िले जूं स्कूलूं खोराए ॾिनियूं वञनि ॿियो दोस्तनि ॻाल्हि कई त तालीम असां तव्हांखे साफ़ इहो ॿुधायूं था त ठटे जेको सिंध जो राजधानी जो शहर रहियो आहे हिते 400 खां मथे मदरसा हुआ मूंखे अफ़सोस आहे चवणो पए 505 असांजी सर्वे मुताबिक़ स्कूल आहिनि मुख़्तलिफ़ बहिराड़ियुनि में उहे मुकमल बंदि आहिनि उते जा ॿार वण हेठि पढ़नि पिया पर सिंध हुकूमत या जेके बि इक़्तिदारी धुरियूं आहिनि इन शइ ॾांहुं ध्यानु नथियूं ॾियनि में बि छो त असांजो जेको स्कूल जेको तालीम असांजी के ज़माने में इल्म जो दर्सगाह हूंदो हो ठटो ज़िलो साईं ऐं हिते काफ़ी सारा मदरसा हूंदा हुआ ऐं अॼु जेको असांजी तालीम जी तबाह थी आहे न साईं ही 10 सालनि जी दौर में हक़ीक़त ॿुधायां पियो हुनजी गवाह उहो वेठो आहे मोहम्मद अली खटक साहिबु उनखे जेको अञा तलक 3 सालनि खां वठी उहो कारी पटी बाम वधियो वेठो आहे छो हुन माण्हू खे हिकिड़ी जेको हुनखे अहसासु थियो त चाहे मैं समाजी बंदा हूँ हम सब मिलकर अगर अपने स्कूलों की मालकी करेंगे तो हमारे ये स्कूल मयारी स्कूल बन जाएंगे और ये एक मॉडल स्कूल बन जाएंगे तो इंशाल्लाह आज से हमारा यह अहद है कि हम इस तरह से स्कूलों की मालकी करते रहेंगे शुक्रिया बहुत शुक्रिया थैंक यू